अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 18 जून अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां असां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरुनि ते। आसिफ ज़रदारी जा प्रोडक्शन ऑर्डर जारी न थियण ख़िलाफ़ अपोज़िशन जो एहतिजाज। मिस्र जो अॻूणो सदर मोहम्मद मुर्सी लाॾाणो करे वियो। इस्लामाबाद में नौजवान बिलागर खंजर जा वार करे बेदर्दी सां क़तल। वाणकी वसी में एड्स विघे हिकु नौजवान फोत, अंग 10 थी वियो। ॾाहिली में नौजवान जी तज़लील, वॾेरे मथो ऐं मुछूं कूड़े छॾियूं। सिंध असेंबली में बजट ते बहस शुरू, हुकूमती ऐं अपोज़िशन जी हिक ॿिए ते तनक़ीद। स्टेट बैंक जे गवर्नर चयो आहे त मुल्क जो मुआशी मुस्तक़बिल रोशन आहे। आसिफ ज़रदारी लाइ अडियाला जेल में ख़ासि कमरो तयारु। बिलावल ऐं शहबाज़ शरीफ़ जी फज़लुर रहमान सां मुलाक़ात, बजट जी मुखालफ़त ते इतफ़ाक़। मेहड़ जी अस्पताल में डॉक्टरनि जी खोट, दवाऊं अणलभ, मरीज़नि जा सूर वधी विया। मीरपुर बठोर में पाणी जो बहरान ख़त्म न थियो, शहरियुनि जी एहतिजाजी तहरीक जारी। गोलाड़ची में बि आबादगारनि जो एहतिजाजी धरणो। बुलड़ी शाह करीम में आबादगारनि जो एहतिजाज, हिकु ॼणे पारां पाण साड़ण जी कोशिश। जोही जे दुकानदारनि में मुक़ाबलो, कुकड़ 130 रुपया किलो थी वई। रसूल बख्श पलीजे जी पहिरीं वरसी जूं तयारियूं तेज़ी सां जारी। अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवाणनि तरफ़ां तक़रीब में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ शहरनि जा दौरा। डॉक्टर कादर मगसी ऐं ॿियनि खे दावतूं ॾिनियूं वियूं। मीरपुर ख़ासि में बि मसइलनि जे हल लाइ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस। रोस्तम भर सां कारह जो जरगो, इल्ज़ाम हेठि आयल औरत ॻाढ़ी करार। रतो देरो में वधीक 5 ॿारड़ा HIV में मुब्तला, अंग वधी 812 थी वियो। रतो देरो में HIV एड्स ते कंट्रोल न थी सघियो। वधीक 5 मासूम ॿारड़नि में मुज़ी मर्ज़ जी तस्दीक थी वई। HIV मुतासिरनि जो अंग वधी 812 थी वियो। रतो देरो में HIV एड्स ते ज़ाब्तो न अची सघियो। रोज़ानी जी बुनियाद ते HIV वायरस जे वधंदड़ केसनि सबबि इलाइक़े में ॻणती जी लहर छांइजी वई आहे। तालका अस्पताल में क़ाइम बिल्ड स्क्रीनिंग कैंप ते 250 ॼणनि जी रत जी चकास कई वई, जंहिंमें वधीक 5 मासूम ॿारड़नि जी HIV रिपोर्ट पॉज़िटिव आई। तालका अस्पताल में क़ाइम थियल स्क्रीनिंग कैंप ते मजमूई तौर 28,315 औरतुनि, मर्दनि ऐं ॿारड़नि जे रत जी चकास कई वई, जंहिंमें HIV में मुब्तला मरीज़नि जो अंग वधी 812 थी वियो, जंहिंमें 668 ॿारड़ा ऐं 144 वॾी उमिरि वारा शामिल आहिनि। ॿिए तरफ़ हुकूमती दावाउनि बावजूदि रतो देरो में HIV मुतासिरनि जे इलाज लाइ ख़ातिरख़्वाह बंदोबस्त न थी सघियो ऐं न ई को इलाज लाइ सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। ॿिए तरफ़ वाणकी वसीअ जे ॿाहिराड़ी वारे इलाइक़े में एड्स सबबि नौजवान फोत थी वियो। हैदराबाद ॿाहिराड़ी में HIV में मुब्तला माण्हुनि जो अंग 160 ताईं वञी पहुतो आहे, जिन जो इलाज सिविल अस्पताल हैदराबाद में क़ाइम HIV टेस्टिंग सेंटर में पिणु हलंदड़ आहे। जॾहिं त एड्स विघे फोत थींदड़नि जो अंग वधी 10 थी वियो आहे। होॾांहुं इलाइक़े में वधंदड़ HIV ते ॻणती जो इज़हार कंदे सिंध हारी पोरित कमेटी जे अॻुवान कामरेड निसार लेगारी सिंध एड्स कंट्रोल प्रोग्राम जे मैनेजर डॉक्टर सिकंदर मेमण खां मुतालबो कयो आहे त हैदराबाद ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में हंगामी बुनियादनि ते स्क्रीनिंग जो अमल शुरू करे तुर्त इलाज जा उपाउ वरिता वञनि त जीअं वधीक हयातियूं ज़ाया न थी सघनि।
बख्शापुर भरिसां ॾेर पंहिंजी भाॼाई खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। बख्शापुर वेझो ॻोठ धणी बख्श गोलो में जवाबदार शाहनवाज़ गोलो पंहिंजे 22 वरहनि जी भाॼाई आमना ख़ातून खे कारा इल्ज़ाम हेठि पिस्टल जा फायर करे बेदर्दी सां क़त्ल कयो। इतला ते पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची लाश तहवील में वठण बाद पोस्ट ऑफिस लाइ पोस्टमार्टम लाइ कश्मीर मुंतक़िल कयो, जितां लाश वारसनि हवाले कयो वियो। आख़िरी इतला ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो हो ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी हुई। ॾाहिली तालुक़े जे ॻोठ इंटकण में नौजवान निज़ामुद्दीन राहमो खे कारा इल्ज़ाम हेठि कपिड़नि खां आजो करे तशदुद जो निशानो बणाए अधु मथो ऐं मुछूं कूड़े मुंहं ते कारा लॻाए तज़लील जो निशानो बणाइण समेत वीडियो ठाहे सोशल मीडिया ते वायरल कयूं वियूं। SSP जे नोटिस वठण बाद पुलिस कार्रवाई कंदे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॾाहिली तालुक़े जे ॻोठ कुनड़ी में 2 ॾींहं अॻु ॻोठ अटकण जे रहवासी नौजवान निज़ामुद्दीन राहमो खे कारा इल्ज़ाम हेठि ॻोठ कुनड़ी जे बासर वॾेरे ऐं संदसि साथियुनि कपिड़नि खां आजो करे तशदुद करे तज़लील जो निशानो बणायो, अधु मथो ऐं मुछूं कुड़े मुंहं ते कारा हणी जवाबदार वीडियो ठाहे सोशल मीडिया ते वायरल करे छॾी। जंहिं बाद वाक़े जूं ख़बरूं मुख़्तलिफ़ अख़बारनि में अचण बाद वाक़े जो SSP थरपारकर अब्दुल्ला अहमद यार नोटिस वरितो। ॾाहिली तालुक़े जे पुलिस थाणे खीमे जे पार पुलिस कार्रवाई कंदे इल्ज़ाम हेठि आयल 3 ॼणनि रमज़ान राहमो, इनायत राहमो ऐं तैयब खे गिरफ़्तार करे वरितो। खीमी जो पार थाणे जे SHO ज़फ़रुल्लाह बिल्लो जो चवणु हो त फ़रियादी हैदराबाद खां अची रहियो आहे। जीअं पहुचे थो त केस दाख़िल करे मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ खीमी जो पार पुलिस मुख़्तलिफ़ ॻोठनि में छापा हया, पर बासर वॾेरे समेत कंहिं बि वीडियो में नज़र ईंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। इंसानी तज़लील जी अहिड़ी वीडियो मंज़र आम ते अचण बाद हर माण्हू में कावड़ जी लहर छायल आहे। समाजी धुरियुनि तोड़े इंसानी हक़नि वारनि इदारनि मुतालबो कंदे चयो आहे त पंहिंजी अदालत लॻाईंदड़ ऐं कानून खे हथ में खणंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे नौजवान सां इंसाफ़ कयो वञे। जामशोरे भरिसां कराची वाह में वेंजंदे 2 मासूम भाइर ॿुॾी फ़ौत थी विया। घणी ॻोल्हा बावजूदि संदन लाश न मिली सघिया। सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी वेझो शोरा ॻोठ वटि कराची वाह में वेंजंदे 2 मासूम भाइर ॿुॾी विया। शोरा ॻोठ जे रहवासी पोरित सादिक गुरगेज़ जा 2 मासूम पुट 8 वरहनि जो शौकत ऐं 5 वरहनि जो मुबारक कराची वाह में वेझण लाइ लथा त पाणी जे तेज़ छोलनि जे वर चढ़ी विया ऐं ॿुॾी विया। इतला बावजूदि ज़िले इंतिज़ामिया इमदादी टीम न मोकिली, जॾहिं त मक़ामी माण्हू गुज़िरियल केतिरनि कलाकनि ताईं पंहिंजी मदद पाण तहत कराची वाह में लाशनि जी ॻोल्हा कंदा रहिया। आख़िरी इतलाउनि ताईं लाश हथ न अची सघिया हुआ। कराची में दहशतगर्दनि जो हमिलो, शहदादपुर ऐं रतोदेरो वासी 2 पुलिस एहलकार शहीद। कराची में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 एहलकार शहीद थी विया। शहदादपुर वासी एहलकार अलहरीनो ऐं रतोदेरो वासी एहलकार अहमद अली शहीद थी विया। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि एहलकारनि ते फायरिंग कई, जंहिंमें 2 एहलकार शहीद थी विया। 2 शहीद पुलिस एहलकारनि जा लाश अब्बासी शहीद इस्पताल आंदा विया। SSP वेस्ट शौकत खटियाण जो चवणु हो त 2 पुलिस एहलकार घर खां ड्यूटी ते औरंगी टाउन थाणे अची रहिया हुआ त मोटरसाइकिल सवारनि मथनि 9mm में पिस्टल सां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजी जांच कयूं पिया। शहीद एहलकारनि जे वारसनि खे इतला कयो वियो। होॾां एडिशनल IG कराची अमीर शेख नोटिस वठंदे SSP वेस्ट खां रिपोर्ट तलब कई। ॿिए तरफ़ सिंध जे वॾे वज़ीर पिणु नोटिस वठंदे एडिशनल IG कराची खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। वॾे वज़ीर चयो त क़ातिलनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे रिपोर्ट पेश कई वञे। हुन वधीक चयो त क़ातिलनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। वॾे वज़ीर शहीद थियल पुलिस एहलकारनि जे ख़ानदान सां हमदर्दी जो इज़हार कंदे चयो त
शहीद पुलिस एहलकारनि जे ख़ानदान खे अकेलो न छॾियो वेंदो। जॾहिं त ॿिए तरफ़ शहदादपुर में शहीद एहलकार जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि जे वारसनि जो चवणु हो त पुलिस लावारसी जी हालत में लाश छॾे ॾिना, जॾहिं त पुलिस सरकारी एज़ाज़ सां तदफ़ीन लाइ बि के क़दम न खयां हुआ। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी लाइ अडियाला जेल में ख़ासि कमरो तयारु कयो वियो आहे। आसिफ़ ज़रदारी अॻूणे सदर जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में बि हिन ख़ुसूसी कमरे में डिघो क़ैद काटे चुको आहे। उन में अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ बि क़ैद काटे चुको आहे। हिन कमरे में एयर कंडीशन लॻाइण सां गॾु फ्रिज जी बि सहूलियत हूंदी ऐं जेल जी तरफ़ खां उन जे लाइ 2 ख़ुसूसी ख़िदमतगार पिणु फ़राहम कया वेंदा। हिकु ख़िदमतगार ॾींहं जो ऐं हिकु राति जे वक़्तु मौजूदु हूंदो। हिन कमरे जे अंदरि क्लोज़ सर्किट कैमराऊं बि लॻायूं वियूं आहिनि। बिजली वञण जी सूरत में जनरेटर जो बि इंतज़ाम कयो वियो आहे। अदालत जे तरफ़ां जुडिशल रिमांड ते जेल मोकिलण खां अॻु ॿीहरों जो मुकमिल मेडिकल बोर्ड खां चेकअप करायो वेंदो। जेल जे उन मख़सूस VIP कमरे जी सफ़ाई सुथराई मुकमिल कई वई आहे। उन कमरे जी तरफ़ जेल जे ॿिनि क़ैदनि जे अचण वञण ते बि मुकमिल पाबंदी हूंदी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नवाज़ लीग जे सदर शहबाज शरीफ़ JUIF जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां धार मुलाक़ात करे बजट मंज़ूर न ॾियण ते इतफ़ाक़ कंदे चयो आहे त मौजूदा बजट IMF जे नुमाइंदनि ठाही आहे, जेका अवाम ऐं मुल्क दुश्मन आहे, उहा मंज़ूर थियण न ॾिनी वेंदी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी JUIF जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां संसद रिहाइशगाह ते मुलाक़ात कई। मुलाक़ात में मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल, अपोज़िशन अॻुवाणनि जे गिरफ़्तारियुनि ऐं बजट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई, जॾहिं त हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक जे हवाले सां बि ख़्यालनि जी ॾे वठ कई वई। मुलाक़ात बैदि JUIF जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो त मौजूदा हुकूमत मुल्की मईशत जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। पाकिस्तान में तारीख़ में रिकॉर्ड कर्ज़ वरितो वियो आहे। डॉलर जी क़ीमत 157 रुपया थी वई आहे। महांगाई सबबि ग़रीब अॼु घरनि जो सामान वठण जे क़ाबिल नाहे रहियो। मौजूदा हुकूमत जो ख़ात्मो ई मौजूदा सूरत हाल खां निजात जो ज़रियो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु कठपुतलियुनि जी हुकूमत में असांजे सियासी ऐं मुआशी नुक़सानु थी रहियो आहे। असां गॾिजी क़ौम खे उन नुक़सान खां बचाईंदासीं। मौजूदा बजट हिकु आलमी इदारे जे हुकम ते ठही आहे। धांधली वारी हुकूमत बजट पास करणु चाहे थी, पर असांजी कोशिश आहे त अवाम दुश्मन बजट पास न थिए। बिलावल भुट्टो चयो त मौलाना फज़लुर रहमान ऐं असांजे मौक़िफ़ में थोरो फ़र्क़ु आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो त हुकूमत जो ख़ात्मो अचे, असीं चऊं था त पार्लियामेंट पंहिंजो मुदो पूरो करे। हुकूमत मुदो पूरो करे या न करे, पार्लियामेंट खे मुदो पूरो करणु घुरिजे। ॿिए पासे नवाज़ लीग जे सदर शहबाज शरीफ़ पिणु मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुल्क जी मजमूई सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो ऐं हुकूमत ख़िलाफ़ तहरीक ते ख़्यालनि जी ॾे वठ कई वई। ॻाल्हियुनि बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो त APC में समूरनि मामलनि ते बहस कयो वेंदो ऐं मुतफ़िक़ा तौर ते फ़ैसिलो कयो वेंदो। हुकूमत अवाम दुश्मन बजट आंदी आहे। बदतरीन बजट जी भरपूर मुखालफ़त कंदासीं ऐं अवाम जो आवाज़ उथारियो वेंदो। हुकूमत 10 महीननि में ज़ालमाना क़दम खयां। हुकूमत खे अवाम दुश्मन बजट वापसि वठण ते मजबूर कयो वेंदो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो त APC जून जे आख़िरी 10 ॾींहंनि में सॾाईंदासीं। इतफ़ाक़ थियो आहे त जेको APC में तय थींदो उन ते अमल कंदासीं। मेहड़ इस्पताल में डॉक्टरनि जी खोट सबबि रहवासी इलाज लाइ परेशान आहिनि, जॾहिं त इस्पताल में दवाउनि जी खोट जे करे पिणु मिसकीन माण्हू दवाउनि लाइ मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि था। मेहड़ तालुके इस्पताल किरोड़े रुपया बजट हुजण बावजूदि अवाम लाइ बेफ़ाइदा बणियल आहे। 2 वॾा जनरेटर मौजूदु हुजण बावजूदि लोड शेडिंग में बि नथा हलाया वञनि। मरीज़ सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि था, जॾहिं त लेडी डॉक्टर न हुजण जे करे औरत मरीज़नि खे पिणु ॾुखियायूं पेश अचनि थियूं।
लाशनि जो पोस्टमार्टम बि मसइलो बणियल आहे। तालके अस्पताल में डॉक्टरनि तोड़े दवाउनि जी खोट आहे। स्पेशलिस्ट डॉक्टर बि अञा ताईं मुक़ररु न थी सघिया आहिनि। जॾहिं त शहरियुनि मुतालबो कयो आहे त इख़्तियारियूं नोटिस वठी डॉक्टरनि खे मुक़ररु कनि, उन सां गॾु दवाउनि जी खोट पिणु ख़तमु कई वञे त जीअं असीं पंहिंजो इलाजु कराए सघूं। मीरपुर बठोर जे गंज बहर कैनाल में पाणी जी खोट बरक़रार आहे। काल्ह बि सवें आबादगारनि हथनि में सारियुनि जो सुकल बेजारो खणी महर शाह चौक खां रैली कढी मेन बस स्टॉप वटि सिजावल हैदराबाद रोड ते धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते आबादगारनि गहवर ख़ान चांडियो, अहमद ख़ान ज़ौहर, मोहम्मद अली ख्वाजा, नवाज़ ख़ान ज़ौहर, अब्दुल गफ़ूर मेमण ऐं ॿियनि चयो त गंज बहर कैनाल में इंजीनियर अमजद मेमण हथरादू पाणी बंदि करे आबादगारनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु ॾिनो आहे। आबादगारनि पारां पोखियल सारियुनि जा बीजारा सुकी सड़ी रहिया आहिनि, पर आबपाशी ऑफिसर हिकु त सियासी विंगारूं पिया वहनि, ॿियो वरी मुंड जे आबादगारनि खे गंज बहर कैनाल जे हिसे जो पाणी विकिरो करे रहिया आहिनि। हुननि चयो त गंज बहर कैनाल खे मुंड खां 14 फुट धिको लॻियलु आहे, जेको पिणु पाणी जी रुकावट बणियलु आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त गंज बहर कैनाल में हिसे जो पूरो पाणी ॾेई नायल इंजीनियर खे हटाए आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। गोलाड़ची में पिणु पाणी जी खोट बरक़रार आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ शाख़नि जे आबादगारनि काल्ह बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। गोलाड़ची तालके जे अहमद राजू शाख, गिरहड़ी डिस्ट्री, पीर कांडेरो माइनर में पाणी जी शदीद खोट सबबि शाखनि जे आबादगारनि रोडनि ते निकिरी मिर्ज़ा मोहम्मद नज़ीर, मिर्ज़ा मुख़्तियार हुसैन, मोहम्मद मूसा चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि दाहींदे चयो त असां वटि पाणी जी शदीद खोट आहे, असां वटि अञा ताईं सारियुनि जो बीजो बि पोखिजी न सघियो आहे। हुननि मुतालबो कयो त तालके गोलाड़ची जे ज़िक्र कयल शाखनि जो पाणी ॾेई असां आबादगारनि खे मुआशी क़त्ल खां बचायो वञे। जॾहिं त ॿिए तरफ़ बदीन बचायो कमेटी जे अॻुवाणनि मीर नूर अहमद टालपुर, अज़ीज़ डेरो, अमीर आज़ाद पहवर, मीर ग़ुलाम रसूल टालपुर, ख़लील भुरगड़ी, अब्दुल्लाह चांडियो ऐं ॿियनि बदीन बार काउंसिल खे ख़िताब कंदे चयो त कोटड़ी बैराज खे मथां खां हिसे जो पाणी नथो मिले, जंहिं करे जिते अक्रमवाह डिवीज़न ऐं फुलेली कैनाल ते आबाद थींदड़ 16 लख एकड़नि खां वधीक आबाद ज़मीन गैराबाद थी रही आहे, उते कोटड़ी बैराज जंहिं ते सिंध जी अधु आबादी खां वधीक माण्हू जेके कराची, ठट्टो, सिजावल, जामशोरो, हैदराबाद, टंडो मोहम्मद ख़ान ऐं बदीन में रहनि था, उहे पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। पुछण में हुजण जे करे बदीन ज़िलो सख़्तु मुतासिर थियो आहे। उन जो सबबु फुलेली जी रीमॉडलिंग करे धिका हणी फील्ड कैनाल वहाइण ऐं पाणी चोरी करणु आहे। हुननि चयो त सीडा जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ 22 लांग मार्च, मुज़ाहिरा ऐं धरणा हया। उन खां पोइ सिंध हुकूमत इदरीस राजपूत जी अॻुवाणी में कमेटी जोड़ी, जेका बि बेसूद साबित थी। नेठि अदालत में धिकनि ऐं फील्ड कैनाल ख़िलाफ़ 2 धारदार पटिशनूं दाख़िल कयूं आहिनि। हुननि चयो त सीडा ऐं सिंध हुकूमत जी नाअहली जे करे ज़िले जे आबादगारनि खे अरबें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। पाणी चोरी करण सबबि पोखियल फसल सड़ी विया आहिनि, माण्हू कर्ज़ी थी रहिया आहिनि। बुख ऐं ॾुकर वारियूं हालतूं पैदा थियण सबबि हुकूमत कुझु देहनि में कणिक विरहाई, पर उहा उठ जे मुंहं में ज़ीरे जे बराबरि बि नाहे। हुननि चयो त आबादगारनि खे थियल नुक़सान जो मुआवज़ो बि नथो ॾिनो वञे, जंहिं करे असां क़ानूनी जदोजहद सां गॾु एहतिजाजी तहरीक जो शेड्यूल पिणु पधिरो कयो आहे, जंहिं तहत बदीन जे समूरनि ज़िलनि में 2-2 ॾींहं बुख हड़तालूं कयूं वेंदियूं ऐं समूरनि मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे हिन जदोजहद में शामिल करण लाइ राब्ता मुहिम बि हलाई वेंदी। हुननि बार जे मेंबरनि खे गुज़ारिश कई त हू हज़ारें आबादगारनि जे थियल नुक़सान जे मुआवज़े लाइ फ़र्दनि केस दाख़िल करण में तहरीक जो साथ ॾियनि। जॾहिं त बदीन बार काउंसिल जे सदर फ़याज़ अहमद अबड़े चयो त पाणी जियापो आहे। बदीन जे आबादगारनि जेका तहरीक शुरू कई आहे,
उन में ॿार उन्हनि सां गॾु आहे। अॼु खां पोइ तारीख़ जे थींदड़ समूरनि एहतिजाजनि में ॿार जा वफ़द शामिल थींदा। हुननि चयो त आबादगारनि खे मुआवज़े ॾियारण लाइ बिना फीस जे केस दाख़िल करण लाइ तयारु आहियूं। हुन मौक़े ते एडवोकेट मोहम्मद ईसा, कामरान लाखो ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। नारा कैनाल जे डायरेक्टर चयो आहे त सिंधु दरिया में पाणी खोट सबबि असां वटि पाणी अञा बि घटिजंदो। सूरतहाल खे ख़राब थियण खां बचाइण लाइ ॾींहं राति पेट्रोलिंग करे पाणी चोरी खे रोकणो पवंदो। वाहन ऐं शाखनि जे पुछाड़ियुनि ताईं पाणी पहुचाइण लाइ हर सब डिवीज़न में स्टाफ 2 शिफ्टनि में ड्यूटी कंदो। बुलड़ी शाह करीम में पिणु पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। गाजावा सब डिवीज़न मां निकिरंदड़ शौरकी शाख, खुरियाड़ी शाख ऐं मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी खोट ऐं पाणी चोरी ख़िलाफ़ पूछड़ ऐं टेल जे आबादगारनि ज़ाहिद ख़ान, रिंद, ज़ुल्फ़कार खोखर, हैदर शाह, याकूब कपरी, मोहम्मद जत ऐं हाजी इस्माइल मेमण जी अॻुवाणी में सवें आबादगारनि बुलड़ी शाह करीम में एहतिजाजी रैली कढी। शहर जे मैन शहीद बिलू पावर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते आबादगार मोहम्मद जत पाण ते घासलेट हारे पाण साड़ण जी कोशिशि कई, जिन खे मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि बचाए वरितो, जॾहिं त आबादगारनि कुल्हनि ते कोडरूं खणी सख़्तु एहतिजाज कयो। उन मौक़े ते आबादगारनि ख़िताब कंदे चयो त केतिरनि ई सालनि खां पाणी चोरी थी रहियो आहे, पर को बि ग़रीब पूछड़ जे आबादगारनि सां इंसाफ़ नथो करे। हिन वक़्तु पूछड़ ऐं टेल में ज़रो बि पाणी न आहे। सारियालो फसल बि न पोखिजी सघियो आहे। पोखियल सारियालो ॿिज बि सड़ी तबाह थी वियो आहे। इरिगेशन अमले जी मिली भगत सां बासर ज़मींदार सरेआम टेल जे आबादगारनि जे हिसे जो पाणी चोरी करे रहिया आहिनि। केर बि उन्हनि खे चवण वारो कोन्हे। हुननि नोटिस वठी शाखनि ते रेंजर्स मुक़ररु करण ऐं बासर ज़मींदारनि समेत इरिगेशन जे रिश्वत खोर ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणण जो मुतालबो कयो आहे। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कयूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त लिखियो आहे ज़हीर हुसैन हब मोरे मंझां। हिन ख़त जो उनवान आहे प्राइमरी उस्तादनि जी कारकर्दगी कहिड़ी आहे। जेकॾहिं माज़ी जे प्राइमरी उस्तादनि खे मौजूदा प्राइमरी उस्ताद सां भेंट कंदासीं त फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर थी पवंदो। माज़ी जो प्राइमरी उस्ताद शागिर्दनि जी ख़ुशख़ती ते घणो ध्यानु ॾींदो हो ऐं उन्हनि जा अखर सुधारण ते बि ख़ासि ध्यानु ॾियण समेत क्लास जे कोर्स मुकमिल पढ़ाइण ताईं ख़ासि ध्यानु ॾींदो हो। बीड़ी या सिगरेट शागिर्दनि जे साम्हूं कॾहिं बि न पीअंदो हो। ॻोठ जा माण्हू निढा वॾा फ़ैसिला बि उस्ताद खां कराईंदा हुआ ऐं फ़सल मां आयल हिसाब किताब पिणु ठाराईंदा हुआ। अॼोका प्राइमरी उस्ताद रवानी सां कोर्स मुकमिल कराइण त परे, पर 2 बाब शागिर्दनि खे बग़ैर रथाबंदी जे फेर कराए चवंदा त वॾो कारनामो कयो आहे। जोड़ कट खां सवाइ अणपूर सरासरी फ़ी सैकड़ो जामेट्री समेत ॿिया हिसाब या त अचनि कोन या वरी महिनत करण खां लवाइनि था। उस्तादनि जी यूनियन जे ज़ोर सबबि तालीम यरगमाल बणिजी वई आहे। पुराणनि उस्तादनि खे साल पूरो थियण ते इहा परेशानी हूंदी हुई त संदसि क्लास सुठनि नंबरनि में पास थिए ऐं अॼोकनि उस्तादनि खे साल पूरो थियण ते पघार में इज़ाफ़े जी परेशानी हूंदी आहे। अव्हीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर थींदड़ प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में आऊं आहियां अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे अव्हां खे वठी था हलूं जोही मां ख़बर आहे त जोही जे दुकानदारनि में कुकड़ विकण जो बि मुक़ाबिलो आहे। जॾहिं त कुकड़ जे गोश्त जो अघु वञी 130 रुपयनि ताईं पहुतो आहे। ॿिनि दुकानदारनि जावेद मीराणी, लियाकत डाहिरी हिक ॿिए सां मुक़ाबले जे चकर में अघु घटाए छॾियो। 240 रुपया किलो में विकिरो थींदड़ कुकड़ जो गोश्त 240 मां 130 ताईं थी वियो। शहरनि में ख़ुशी जी लहर गोश्त वठण लाइ माण्हुनि जूं कतारूं लॻी वियूं। अव्हां खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त रसूल बख़्श पलीजो जी पहिरीं वरसी जूं तयारियूं तेज़ी सां हलंदड़ आहिनि।
अवामी तहरीक पारां मरकज़ी अॻवाननि मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे वरसी में शिरकत जूं दावतूं ॾिनियूं। डॉक्टर कादर मगसी, शाह मोहम्मद शाह, अनीस हारून, आलिया बख्शल ऐं ॿियनि खे पिणु वरसी तक़रीब में शिरकत जूं दावतूं ॾिनियूं वियूं। मीरपुर ख़ास में मसइलनि जे हल लाइ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिं में मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे अॻवाननि शिरकत कई। आसिफ़ मेराज, फीज़ान कादरी, ज़ाहिद क़ाइम ख़ानी, मौलाना हफ़ीज़ुर रहमान ऐं ॿिनि चयो त सॼो शहर मसइलनि जे वर चढ़ियल आहे। हेस्को अमलदारनि सुई गैस, रेलवे ऐं ॿिया अमले वारा शहरनि जो जीअण जंजाल बणायो वेठा आहिनि। शहर में गैर क़ानूनी कुंडा लॻल आहिनि, इन करे बिजली पोलनि मां स्पार्किंग थी रही आहे। सिहत, तालीम ऐं ड्रेनेज निज़ाम समेत बुनियादी मसइला हल न थियण सबबि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पली जो चयो आहे त करप्शन में मुलवस समूरनि वॾनि मच्छनि खे गिरफ़्तार कयो वञे। हुन चयो त पीपल्स पार्टी सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियारण लाइ वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हाए। रोस्तम भरसां ॻोठ शकील जागिराणी में ॿिनि धुरियुनि सूमर जागिराणी ऐं रसूल बख़्श जागिराणी में 2 सालनि खां हलंदड़ कारा तकरार जो नबेरो मीर शमशाद ख़ान सुंदराणी जी सरपंची में संदसि सखर वारी रिहाइशगाह ते थियो, जंहिंमें धुरियुनि जा चङा मुड़ुस सूमर ख़ान, रसूल बख़्श ऐं ॿिया शरीक थिया। धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ कारा इल्ज़ाम हेठि आयल औरत मुबारका ज़ाल कोड़ो जागिराणी मथां इल्ज़ाम कूड़ो साबित थियण ते खेसि ॻाढ़ी करार ॾिनो वियो। जॾहिं त कारा छिकताण में क़तल थियल रसूल बख़्श जागिराणी वारी धुर जे नौजवान अब्बास जागिराणी जे खून जा 10 लख ऐं अगराई करे नाजाइज़ी करण जा 10 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। मजमूई तौरु सूमर जागिराणी जे धुर मथां 20 लख ॾंड विधो वियो। ॿिन्ही धुरियुनि फ़ैसिलो क़बूल करे वरितो, जॾहिं त सूमर जागिराणी जी धुर 1 लख तॾे ते अदा कया, बाक़ी रक़म चइनि किस्तनि में अदा कई वेंदी। हैदराबाद पुलिस सहाफ़ी इलियास वारसी जे क़ातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे, जॾहिं त क़ातिल गिरफ़्तार न थियण जे करे सहाफ़ियुनि में बेचैनी वारी लहर पखिड़ियल आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरा करे मुतालबो कयो त इलियास वारसी जे क़त्ल जी जल्द खां जल्द जांच करे समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। इन ते ई अॼोको प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ॿीहर नित नयनि ख़बरनि साण करे अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर थींदासूं। असांखे ॾियो इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन